अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारी सी रहा हो महरान टीवी न्यूज़ ऐं मां आहियां फराशा। सब खां पहिरियां हिकु नज़र ख़ास ख़बरुनि ते। सिंध में कोरोना वायरस सबब वधीक 15 मरीज़ फोत थी विया। 2287 नवां केस ज़ाहिर। सूबे में फोती मरीज़नि जो अंग वधी 831 ऐं मरीज़नि जो अंग 53,805 थी वियो। कराची में 1499, सिजावल में 68, खैरपुर में 49, हैदराबाद में 44, घोटकीअ में 39, मटियारी में 38 नवां केस ज़ाहिर। शहीद बेनज़ीराबाद में 37, लाड़काने में 22, सांगड़ में 20, मीरपुर ख़ास में 15, कशमोर में 14 ऐं ॼामशोरो में 13 केस रिपोर्ट। शिकारपुर ऐं दादुअ में 7, बदीन में 4, ठटो ऐं नौशरो फिरोज़ में 3 ऐं कंबर में 1 केस ज़ाहिर थियो। GDMPARF जतोई भी कोरोना वायरस जो शिकार थी वियो। घर में आइसोलेट। वायरस में मुब्तला रेलवे वारे वज़ीर शेख रशीद जी तबीयत ख़राब थी वई। MH रावलपिंडी अस्पताल दाख़िल। कराची पुलिस ट्रेनिंग सेंटर जा 79 एहलकार वायरस में मुब्तला। सांगड़ में SSP पंहिंजे फैमिली समेत कोरोना में मुब्तला। मीरपुर ख़ास में फोकल पर्सन समेत वधीक 13 नवां केस ज़ाहिर। कंबर में प्रेस क्लब के सदर ऐं संदसि घर भातियुनि जी कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव अची वई। मटियारी में सीपेक मनसूबे ते कम कंदड़ परॾेही ऐं परॾेही मुलाज़मनि समेत वधीक 40 ॼणनि में कोरोना वायरस जी तस्दीक। तलहार में कोरोना में मुब्तला वापारी जे पुट समेत वधीक 2 माण्हुनि में वायरस ज़ाहिर। मांझंद में जो ॻोठ सिंगार कोसो में राडड़ी ते पुलिस कड़ो 3 ॾींहनि खां पोइ ख़तम। पुलिस वापसि हली वई। केतिराई घर ऐं दुकान ड्राहे पट ऐं गिरफ़्तारियुनि सबब इलाइक़े में ख़ौफ़। बुखुनि में पाह थियल केतिराई ॻोठाणा घर ख़ाली हली विया। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस कुझु औरतूं ऐं ॿार गुम करे छॾिया आहिनि। पुलिस वनवा में वेठल कुंवार जे ॾाज समेत सोना ज़ेवर, चौपायो माल ऐं 60 खां वधीक मोटरसाइकिलूं बि काहे वई आहे। सांगड़ में औरत तरफ़ां 3 धीअरुनि समेत आपघात करण वारो मामिलो नओं रुख़ इख़्तियार करे वियो। फोती औरतुनि जे वारसनि चयो आहे त धीउ ऐं संदसि ॿारनि खे मुड़ुस बाहि ॾेई मारियो आहे। वाक़े में ज़ख़्मी थियल 3 नींगरी बि सिविल अस्पताल हैदराबाद में फोत। केसरी भील ऐं संदसि 2 धीअरूं मौक़े ते सड़ी फोत थी वयूं हुयूं। औरत जो मुड़ुसु हेमू भील पुलिस हिरासत में आहे। सिंध में माकड़ तबाही मचाए छॾी। फसलनि, अंबनि ऐं लीमनि जे बाग़नि ते हमला। खैरपुर, सांगड़, सालेपट, शेरामपुर ऐं ॿियनि इलाइक़नि में माकड़ जा कटक लथल। आबादगारनि जा 2 हथ मथे ते अची विया। हुकूमत ज़राअत खाते ऐं प्लांट प्रोटेक्शन खाते अञा ताईं के असराइता क़दम न खयां। आबादगारनि चयो आहे त असां कर्ज़ खणी ॿिज, भाण ऐं ज़रई दवाऊं वठी फसल काया आहिनि। माकड़ मामले खे संजीदा वठी तुर्त फुहारो करायो वञे। दादू वेझो कलोई ऐं बोज़दार बिरादरी में तकरार तां नौजवान क़त्ल। प्यारे ॻोठ में हथियारबंदनि गोलियूं हणी हुसैन बोज़दार खे क़त्ल करे छॾियो।